रूसी फौजी जी तेज़ीअ सां यूक्रेन जे राजधानी केव तरफ़ अगभराई। प्यूटन जी फौज केव खां रुगो 20 किलोमीटर परे चेर्नोबिल एटमी पावर प्लांट ते बि कब्ज़ो। यूक्रेनी सदर हमले में पहिरें ॾींहुं 40 फौजियुनि समेत 137 माण्हू मारिजण ऐं 300 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़ करे छॾी। संदसि चवण आहे त यूक्रेन खे रूस सां विढ़ लाइ अकेलो छॾियो वियो आहे। मुल्क खे सियासी तौर तबाह करण जी कोशिश कई पई वञे। को बि संदन मदद करण लाइ तयार नाहे। रूस सां जंग सबब यूक्रेन में पाकिस्तानी सफ़ारत खानो ॿिए हंधि मुंतक़िल। पाकिस्तानी शहरियुनि ऐं शागिर्दनि खे मोहतात रहण जी हिदायत। पाकिस्तानी सफ़ीर नोएल खोखर जो चवणु आहे त हू पाकिस्तानी शहरियुनि सां राब्ते में आहिनि। शागिर्द इत्मिनान रखनि ऐं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। शहरी घरनि ऐं शागिर्द यूनिवर्सिटियुनि में रहनि। तहरीक इंसाफ तरफ़ां सुभाणे सिंध सरकार ख़िलाफ़ मार्च जूं तयारियूं मुकमल। कारकुननि जी वॾे अंग में टूल प्लाज़ा आमद। अली ज़ैदी जो चवणु आहे त सुभाणे घोटकी खां मार्च जी शुरूआत थींदी। सिंध सरकार घबराइजी वई आहे। अॻवाननि ऐं कारकुननि खे हिसायो पियो वञे। किरियल हरकतूं न कयूं वञनि। कराची में पीटीआई जा झंडा लाथा पिया वञनि। जेकॾहिं झंडा लाहिणा आहिनि त सभिनी जा लाथा वञनि। सूबाई वज़ीर सेंगरी चयो आहे त तहरीक इंसाफ टकराव जी कोशिश करे रही आहे। पीपी जे ऐलानियल रूट ते लॉन्ग मार्च करे ॾफेड़ पैदा करण जी कोशिश कई पई वञे। तहरीक इंसाफ पंहिंजी बुलंदड़ ॿेड़ी खे बचाइण जे लाइ ड्रामेबाज़ी करे रही आहे। अवाम जो महांगाई तां ध्यानु हटाइण जी कोशिश कई पई वञे। 2023 में बि तहरीक इंसाफ जी हुकूमत लतीफ़े खां सवाइ कुझु नाहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त बेतमादी रिथ पेश करण मुखालिफ़ धुर जो आइनी हक़ आहे। केरु बि रोके नथो सघे। नैब न्याज़ी गठजोड़ मईशत खे तबाह करण में का बि कसर नाहे छॾी। खेसि क़ौम आॾो बदनाम करण जी कोशिश कई वई। साफ़ पाणी केस में घुराए आशियाना स्कैंडल में गिरफ़्तार कयो वियो। चयो वियो साफ़ पाणी कंपनी केस में अरबे रुपयनि जी करप्शन थी आहे। संदन दौर में 65 कंपनियूं ठहियूं जंहिंजी खेसि सज़ा ॾिनी पई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां पीका ऑर्डिनेंस ख़िलाफ़ मुस्लिम लीग नून जी दरख़्वास्त रद्द। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे त सियासी पार्टियुनि जो एहतराम आहे पर सियासी पार्टियुनि जो अदालत में अचणु पार्लियामेंट जी तौहीन बराबरि आहे। ऐवान खे मज़बूत कयो वञे। पीका ऑर्डिनेंस स्टेक होल्डर्स चैलेंज कयो आहे। वटनि मुतबादिल प्लेटफॉर्म बि नाहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम दौरान 1 करोड़ ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। जुलाई 2020 खां अञा ताईं पोलियो जो हिकु बि केस ज़ाहिर नाहे थियो। ख़ैरपुर भरिसां नंढी उमिरि जी छोकिरी खे परणाइण जी कोशिश। पुलिस छापो हणी गुलनाज़ महतलो खे हिफ़ाज़ती तहवील में वठी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि मथां चाइल्ड एक्ट तहत केस दाख़िल। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे 7 एडिशन में प्ले ऑफ मरहलो जारी। इस्लामाबाद यूनाइटेड जो लाहौर कलंदर सां मुक़ाबिलो अॼु थींदो।